अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह निसा मदीने में नाज़िल थी हुई। इन सूरत में 24 रुकू 176 आयतूं आहिनि। अरबीअ में औरतुनि खे निसा चइबो आहे ऐं हिन सूरत में उहे अहकाम बयान थियल आहिनि जिन जो तालुक औरतुनि सां आहे। इन लाइ सूरत खे सूरह निसा चइबो आहे। हिन सूरत में वारिस जा विरासत जा मुकम्मल कानून अल्लाह जे तरफ़ां वाज़े तौर पेश कया विया आहिनि। सूरह निसा हिकायत जे बारे में अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां इरशाद फरमायो त मूंखे कुरान पढ़ी ॿुधाए। मूं अर्ज़ कयो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, हालांकि ही कुरान तव्हां ते नाज़िल थियो आहे। इरशाद फरमायो हा तव्हां पढ़ी ॿुधायो। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद कुरान पाक जी तलावत शुरू कई ऐं जॾहिं पाण हिन आयत ते पहुता जंहिंजो तर्जुमो त कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असां हर उम्मत मां हिकु गवाह आणींदासीं ऐं ए हबीब तव्हांखे गवाह ऐं निगहबान ठाहे आणींदासीं। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे वधीक न पढ़ो, बस एतिरो ई काफ़ी आहे। मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे गौर कयो त मूं ॾिठो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां ॻोढ़ा पे निकिता। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमाइनि था त सूरह बकरा, सूरह निसा, सूरह मइदा, सूरह हज ऐं सूरह नूर सिखो। उन्हनि सूरतुनि में अल्लाह जा फर्ज़ बयान थियल आहिनि। हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त जंहिं सूरह निसा पढ़ी त उनखे ख़बर पइजी वेंदी त विरासत में केरु कंहिं खां महरूम हूंदो आहे ऐं कंहिं खां महरूम नाहे हूंदो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि था त जंहिं सूरह बकरा, सूरह आल इमरान, सूरह निसा पढ़ी त हू अल्लाह ताला जी बारगाह में हिकमत वारनि माण्हुनि में लिखियो वेंदो। हिन सूरत जो असल मौज़ू इहो आहे त यतीम ॿार ऐं औरतुनि जे हुकूक ऐं उन जे मुतालिक़ अहकाम ॿुधाया विया आहिनि। जीअं यतीम ॿार जो माल पंहिंजे माल में मिलाए खाइण वारे खे वॾो गुनाह करार ॾिनो वियो आहे, उन ई तरह औरतुनि जो महर उन्हनि खे ॾियण जो हुकुम ॾिनो वियो ऐं महर जे मुताबिक़ ॿिया बि मसला बयान कया विया। मीरास जे माल में बि हिस्सो करार ॾिनो वियो। उन्हनि औरतुनि जो ज़िक्र कयो वियो जिन सां निकाह हराम कयो वियो ऐं हिक खां वधीक औरतुनि सां निकाह जो अहकाम बयान कयो वियो आहे ऐं इस्लाह जो तरीक़ो बयान कयो वियो। उन खां अलावा सूरह निसा में ही मज़ामिन बयान कया विया वालिदैन, रिश्तेदारनि, यतीमों, मिस्कीनों, करीबी ऐं पाड़ेसरी, मुसाफ़िरनि ऐं गुलामनि सां सुहिणो सलूक करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त हीअ सूरत सही पढ़ी सम्झी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।